अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इंसान मरंदो आहे जिन टाइम त उनजो जेको आहे न अमल बि ख़तम थी वेंदो आहे, उनजो अमल नामो बंदि थी वेंदो आहे। अल्लाह जे नबी फरमायो इंसान मरंदो आहे अमल नामो बंदि, पर अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टे अहिड़ियूं शयूं जेके क़तई तौर ते बंदि न थींदियूं आहिनि। इंसान भले मरी वञे पर टे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके क़तई तौर ते बंदि न थींदियूं आहिनि। सभ खां पहिरियां अल्लाह जे नबी फरमायो सदका जारी। अल्लाह जे नबी सिर्फ़ु हिकिड़ो अल्फाज़ पेश कयो सदका जारी। हाणे हिन सदका जारी में कहिड़ी कहिड़ी शयूं अचनि थियूं? मस्जिद खे ठाराहियो सदको जारी आहे, पाणी जो इंतज़ाम कयो सदको जारी आहे, क़ुरान मजीद वठी ॾियो सदको जारी आहे, यतीम खे कपिड़ा वठी ॾियो सदको जारी आहे। हे सभु सदको जारी, इहो जेतिरो टाइम हलंदो रहंदो इहो त सदको जारी आहे। त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियां सदका जारी। ॿिए नंबर ते अल्लाह जे नबी फरमायो इल्मु अहिड़ो जंहिं खां अवाम नफ़ो थी वठे। इहो बि जेको आहे जेकॾहिं को माण्हू मरी थो वञे पोयां कंहिं अहिड़े यानी टोले खे को इल्मु सेखारे वियो आहे, कंहिंखे निमाज़ सेखारे वियो आहे, कंहिं क़ुर सेखारे वियो आहे, हेठि मरी वियो त हिन जे क़बर जे अंदरि इन जूं नेकियूं जेको चढ़ंदियूं वञनि थियूं। टे नंबर ते अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नेक औलाद जेको इन जे लाइ दुआ कंदी रहे। त माण्हू मरी वेंदो आहे उनजो अमाल बि ख़तमु थी वेंदो आहे सवाइ टे माण्हुनि जी, हिकिड़ो जेको सदको जारी करे थो, ॿिए नंबर ते इल्मु जेको सेखारे वञे थो, ऐं टे नंबर ते नेक औलाद जेको इन जे लाइ जेको पोयां दुआ थी करे। त मां या दोस्तो मौत खां बाद में इन टिनि शयुनि जो जेको आहे अजर जेको आहे लाज़मी हलंदो आहे। त असां जेको आहे इन हदीस खे ॾिसी करे हिन खे ॿुधी करे इन खां बाद में असां इन ते अमल कयूं ताकी असां सुभाणे मरी वञूं त असांजी नेकी त हलंदी रहे न।